सलाम नमस्ते दोस्तों। हिन मुल्क में जेको बि पंहिंजे हक़ लाइ नाइंसाफ़ियुनि जे ख़िलाफ़ या पंहिंजे जियापे लाइ आवाज़ उथारे थो, हू हुन जी नज़र में दहशतगर्द आहे। हुन जी नज़र में हर उहो माण्हू दहशतगर्द आहे जेको उन्हनि जे जुर्मनि खे या फिर उन्हनि जे किने करतूतनि खे एक्सपोज़ करे थो, उहो उन्हनि लाइ दहशतगर्द आहे। पानी तव्हां चोरायो दहशतगर्द, असां यूं कोयलो तव्हां चोरायो दहशतगर्द, असां यूं पत्थर तव्हां चोरायो दहशतगर्द, असां यूं असांजी ज़मीन ते असांखे अकेलो निंद कड़ो कयो पर दहशतगर्द, असां यूं तव्हां असांजो पत्थर चोरायो दहशतगर्द, असां यूं असांजूं नौकरियूं चोरायो दहशतगर्द, असां यूं तव्हां असांखां असांजी एग्ज़िस्टेंस वठो पर दहशतगर्द असां यूं। तव्हां लाइ केरु दहशतगर्द न आहे। तव्हां लाइ बलोच दहशतगर्द आहिनि, तव्हां लाइ पख्तून दहशतगर्द आहिनि। हर हिकु माण्हू जेको तव्हां जे जबुर ख़िलाफ़ आवाज़ उथारे थो त दहशतगर्द उहो माण्हू आहे। तव्हां माण्हुनि खे घरनि मां खणो दहशतगर्द, असां यूं पंहिंजो ठहियल कानून खे तव्हां लताड़े करे माण्हुनि खे अदालत मां अगवा कयो पर दहशतगर्द असां यूं। ऐं अफ़सोस उन मीडिया ते आहे जेका हर उन आवाज़ खे दहशतगर्द चए थी जेको पंहिंजे हक़ इंसाफ़ लाइ ॻाल्हाए थी। वॾी ॻाल्हि न आहे। हू अगरि पंहिंजे लाइ ॻाल्हाइनि था त हुन लाइ चओ थो त वाह ज़बरदस्त, हू पंहिंजी इज़त लाइ ॻाल्हाइनि था। जेकॾहिं सिंधी पख्तून या बलोच पंहिंजे लाइ ॻाल्हाए थो त इहो एंटी स्टेट थो थी वञे। छो त स्टेट सिर्फ़ु हिकिड़ी आहे, बाक़ी सभु हुन में ग़ुलाम आहिनि। हाणे वक़्तु आहे त असांखे ख़बर हुजणु खपे त असांजी हिन स्टेट में हैसियत छा आहे। जेकॾहिं असां हाणे बि पंहिंजे ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ कोन उथारी त पोइ असां दहशतगर्द थींदा रहंदासीं। ऐं इहो हाणे जी ॻाल्हि न आहे, असां सदियुनि खां दहशतगर्द आहियूं, असां आहियूं दहशतगर्द।